पहिरें ॾींहुं ॿिली मारण। दोस्तो ॻाल्हि कंदा आहिनि त के 5 दोस्त हुआ जिन पाण में वाइदो कयो हो त असां मां को बि शादी न कंदो। कुझु वक़्त ताईं त हू पंहिंजे अंजाम ते पूरा रहिया। आख़िर मंझाइनि हिकिड़े जी शादी कंहिं बदमिज़ाज औरत सां थी वई। अहिड़ीअ तरह हिक ॿिए पुठियां ॿियनि टिनि बि शादी कई, जिन मां हर हिक खे बि इत्तिफ़ाक़ सां पहिरें जहिड़ियूं औरतूं पिड़ पयूं। बाक़ी पंजो जंहिंजी पछाड़ीअ में शादी थी तंहिंजी ज़ाल ख़ुश ख़साल ऐं नेक अफ़ाल हुई। हिक दफ़े पहिरियां 4 दोस्त अची पंजे वटि महिमान थिया। हू उन्हीअ जे औरत जी पंहिंजे मुड़ुस सां फर्मा बरदारी ऐं फज़ीलत ॾिसी अजब में पइजी विया जो हू पंहिंजी ज़ाल जे तरफ़ां हद खां वधीक ॾुखोयल हुआ। आख़िर को ख़ुलासो वक़्तु ॾिसी संदसि ज़ाल जी पर पुठ पुछाऊं त दोस्त तुंहिंजी ज़ाल अहिड़ी फर्मा बरदार भला कीअं थी? हुन जवाब ॾिनो त भाऊ राति जो ख़ैर जी शादी थी गुज़री। सुबुह जो आउं नाश्तो करे रहियो हुअसि त हिकिड़ी ॿिली म्याऊं म्याऊं कंदी मूं ॾांहुं अची रही हुई। मूं छा कयो जो भरिसां पयल लठ खणी अखि वठी अहिड़ी ठकाव कराईमांसि जो छड़ी कान हयाईं। बसि उहो ॾींहुं उहो शींहुं मुंहिंजी ज़ाल जे दिलि ते मुंहिंजो रोब ॼमी वियो। मजाल आहे जो का चूंचरा करे। ही चारई दोस्त खाइसि मोकिलाए जॾहिं पंहिंजे पंहिंजे घरनि में पहुता तॾहिं मानी खाईंदे जीअं हर हिक जे आॾो ॿिली म्याऊं म्याऊं कंदे आई तीअं उनखे डंडे जी टोकर ॾींदा मारींदा विया। मगर हर हिक खे संदसि ज़ाल वटां साॻियो ई जवाब मिलियो त पहिरें ॾींहुं ॿिली मारे मुड़सी ॾेखारियां, हाणे छा थींदई। सो दोस्तो तॾहिं खां इहो पहाको जुड़ियो त पहिरें ॾींहुं ॿिली मारण। वीडियो पसंदि आई हुजे त शेयर ज़रूर कजो।